उन सां गॾु माल ॿई गुरियूं क़ुर शरीफ़ ते सफ़ाई करे हिक ॿिए खे वापसि कंदा ऐं उन्हनि सां गॾु जेके हथियार वियल आहिनि उहे बि क़ुर शरीफ़ ते सफ़ाई ॾेई वापसि कंदा। पुलिस जो नुक़सान ॿिन्ही धुरनि जो ख़तमु कयो वियो आहे। ज़मीन जे बारे में हिकु कमेटी तश्कील ॾिनी वई आहे। उन कमेटी जा मेंबर आहिनि सरदार चंगेज़ खान पंवर ऐं सरदार ज़ादा नजफ़ अली खान पंवर। सरदार बाबर खान जी ज़मीन जी सफ़ाई कंदा ऐं नंबर 3 ते ममनानी बिरादरीअ जो पाड़ो जेको आहे जागण शहर में न वेंदा जेसि ताईं बाबर खान राज़ी न थींदा। धुरनि जो हेठियों जेको आहे नुक़सान थियो आहे। फौती आहिनि नंबर पहिरियों सिराज उन जा 25 लख, मारफाणी धुर जा जेके आहिनि इहे पंहिंजो फौती सिराज 25 लख, सईद अहमद 25 लख, रहीम खान पुलिस मारियो आहे उहो भयन सां तालुक़ु नथो रखे उनखे ख़तमु कयो। असगर अली जेको लाड़काणे में कयो वियो उन जे लाइ लुंड गनमैन ॿ साख खणंदा जेके मारफाणी बिरादरीअ जा माण्हू चूंड कंदा। बालात बेज़ारीअ खां पोइ मारियो वियो उन जा 25 लख, बेज़ारीअ खां पोइ जेको हो उन जा 10 लख वधीक करे 25 लख उन मोहम्मद यूसुफ जी बेज़ारीअ खां पोइ उन जो खून जेको हुयो 25 लख ऐं उन खां पोइ बेज़ारीअ खां पोइ जेके 10 लख मुक़ररु करे 25 लख उन जो वेझो ऐं हिकु छोकिरी मोल हुई अमीर बख्श जी धीअ उन जा 50 लख ऐं हिकु छोकिरी पुलिस जेका गाॾी कढ ते पई जेका पुलिस सां लॻी हुई उन जो एवज़ो 25 लख ऐं ज़ख़्मी जेके आहिनि उन्हनि जो ॾंढ अब्दुल हमीद जा 2 लख, अंगण जा 2 लख, अब्दुल मालिक जा 12.5 लख, सरदारू जा 20 लख, बहादुर जा 2 लख, ख़ालिद जा 2 लख, भुटे जा 2 लख, मोहबलीअ जा 2 लख, नवाज़ जा 2 लख, अब्दुल मालिक जा 2 लख ऐं मारफाणी बिरादरीअ जूं 2 औरतूं जेके ज़ख़्मी हुयूं उन में हिकु औरत जा 4 लख रुपया रखिया विया ऐं हिकु औरत जंहिंजी जंग ख़तमु आहे उन जा 20 लख।